अस्सलाम वालेकुम। धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली। हिकु नज़र हेडलाइंस ते। अल ख़िदमत फाउंडेशन सकरंड पारां सकरंड बाईपास ते मुसाफ़िरनि खे रोज़ो इफ़्तार कराइण जो सिलसिलो जारी आहे, जेको पूरो रमज़ान जारी रहंदो। समें मुसाफ़िर ऐं मुसाफ़िर गाॾियुनि खे रोके खेनि इफ़्तारीअ जो सामान पिणु ॾिनो वञे थो। उन मौक़े ते अमीर जमायत इस्लामी नवाब शाह सरवर अहमद कुरैशी चयो त रमज़ान शरीफ़ सखावत जो महीनो आहे। अल ख़िदमत हर साल जीअं हिन साल बि मुसाफ़िरनि खे रोज़ो इफ़्तार कराए रही आहे। हुन चयो त इमरान ख़ान खे हटाए नई हुकूमत पंहिंजो मुदो पूरो न कंदी। हींअर ई इख़्तिलाफ़ात शुरू थी चुका आहिनि। नौजवाननि में इंतिशार फैलाइणु बंदि कयो वञे। सभु जमायतूं गॾिजी मुल्क जे दुश्मननि खे फ़ाइदो ॾेई रहियूं आहिनि। उन मौक़े ते अल ख़िदमत फाउंडेशन सकरंड जे अॻवान राशिद मुकरम चयो त असां ग़रीब मिसकिन मुसाफ़िरनि खे रोज़ो इफ़्तार कराइण में सकरंड शहर में ईद ऐं रमज़ान शरीफ़ में राशन बैग पिणु विराईंदासीं। इफ़्तारी तक़रीब में सरदार अहमद आराई, मोहम्मद सुल्तान रऊफ़ राऊ, अब्दुल अली, मोहम्मद अनवर राजपूत, राजा नवीद सूमरो, सादुल्ला आराई ऐं ॿियनि वीचार वंडिया। सीनियर सहाफ़ी ऐं प्रेस क्लब सिजावल जे सदर इमदाद पठान जी राति देरि सां सुज़ुकी पिकअप ड्राइवर खां सिजावल वटां फुर थी हुई। सहाफ़ी इमदाद पठान पारां अहिड़ो इतला एसएसपी सिजावल सैयद इमदाद अली शाह खे ॾिनो वियो, जंहिं फ़ौरन पूरे ज़िले जी पुलिस खे हुकुम ॾींदे नाकाबंदी कराए छॾी ऐं एसएसपी पारां ज़िले जी पुलिस खे उहो हुकुम पिणु जारी कया त ज़िले सिजावल जे समूरे लिंक रोडनि ते गश्त पिणु शुरू करे ॾियनि। पुलिस जे गश्त दौरान ॻोठ शाहनवाज़ लिगारी वटि पुलिस ऐं फ़ौरन में मुक़ाबिलो थियो। फायरिंग जी ॾे वठि बाद फ़ौरू सुज़ुकी छॾे ऊंदाहीअ जो फ़ाइदो वठी फ़रार थी विया। गंबड़ जे सीनियर सहाफ़ी आल पाकिस्तान मीडिया काउंसिल खैरपुर जे सदर अजीब लाको मथां कूड़ा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ सिंध सहाफ़ी संगत तालका कोडीजी जे सदर मंज़ूर हुसैन गोपांग ऐं जनरल सेक्रेटरी सहाफ़ी फिदा हुसैन गोपांग जी अॻवानीअ में ऑफ़िस में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में शाहिद मंगी, रजब मला, इरशाद बुर्दी, लाल ॾिनो गोपांग ऐं ॿियनि मेंबरनि शिरकत कई। उन मौक़े ते मंज़ूर हुसैन गोपांग ख़िताब कंदे चयो त हक़ सच लिखण जे ॾोह में बहादुर सहाफ़ी अजीब लाको मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि, जंहिंजी मज़म्मत कंदे उहो मुतालबो थो कजे त फ़ौरी तौर ते सहाफ़ी अजीब लाको खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। गौसपुर सिहत खाते जी नाअहली सबबि शहर जे पासे वारनि इलाइक़नि में ओड़ी जहिड़े मौज़ी मर्ज़ मुंहुं गॾियो आहे। ॻोठ अमीर ख़ान बिजराणी में 2 ॾींहंनि अंदरि ओड़ी विघे 5 सालनि जी नींगरी अख़्तियारा शेख ऐं संदसि जी वॾी भेण 6 वरनि जी इम्तियाज़ शेख ओड़ीअ विघे फ़ौत थी वई, जॾहिं त साॻिए ई ॻोठ अमीर ख़ान बिजराणी में 20 खां वधीक ॿारड़ा ओड़ीअ जहिड़े मौज़ी मर्ज़ में मुब्तला थी बिस्तरे ते भीड़ो थियल आहिनि। फ़ौत थी वियल नींगरनि जे वालिद अली हसन शेख राब्तो करण ते ॿुधायो आहे त सिहत खाते जे अमलदारनि खे ॻोठ में उर्ड़ी वारे मर्ज़ हुजण जी मुसलसल शिकायतूं कयूं, पर सिहत खाते जी लापरवाही ऐं बेध्यानी सबबि सिहत खाते असांजी ॿुधी खे अणॿुधो करे छॾियो, जंहिं सबबि मुंहिंजे 2 न्याणियूं फ़ौत थी वियूं आहिनि ऐं साॻिए ई ॻोठ में 20 खां वधीक ॿारड़ा उर्ड़ी जहिड़े मौज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि। वधीक ॻोठाणनि वस वारनि तोड़े आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे सिहत खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे ॻोठ अमीर ख़ान बिजराणी में सिहत खाते जूं टीमूं उमाणियूं वञनि त जीअं उर्ड़ी में वधीक मुब्तला 2 ॿारनि जी हयाती बची सघे। कोडी जी कोट बंगलो शहर जी सफ़ाई न थियण ते शहरी वकास अहमद भुट्टो पारां पंहिंजी मदद पाण तात शहर जो किचिरो खयों। शहरी वकास अहमद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि जेको बि टाउन ऑफिसर ईंदो आहे, ईंदे ई पेरिस जा ख़्वाब ॾेखारे कचिरे जे ढेर ते विहारे छॾींदो आहे। असांजे शहर जो जेको सफ़ाई अमलो आहे, उन्हनि जो चवणु आहे त असांखे पघारूं न मिलण जे करे कमु छॾ हड़ताल कई आहे। सवाल उहो आहे त जेको सफ़ाई अमलो आहे, जंहिंजे करे शहर जो वॾो कमु थींदो आहे, उन्हनि खे पघारूं छो नथियूं मिलनि, मगर जेकी एयर कंडीशन कमरनि में वेठा आहिनि उन्हनि खे त टाइम ते पघार मिली वेंदी आहे, बाक़ी ॾोह सफ़ाई अमले जो आहे। अगरि ईअं रहियो त अनक़रीब असांजो शहर असां लाइ शर्मिंदगीअ जो बाइस बणिजी वेंदो, छो त असांजो शहर दुनिया जो तारीख़ी शहर आहे। कुछ ॾींहं पहिरियां ठरी मीरवा जी अदालत में हाज़िरीअ ते वेंदड़ सेठारजा थाणे जी हद ॻोठ वरियाम वंडेर जे रहवासी पोरियत मरहूम बानो ख़ान ख़ासकेली जे नौजवान पुट बरकत अली ख़ासकेली खे सुई गैस लॻ नामालूम मोटरसाइकिल सवार हथियार बंदन फायरिंग करे थॾे ते ई क़तूल करे फ़रार थी विया हुआ, जंहिंजी FIR संदसि घरवारी जी फ़रियाद ते सता बिरादरी जे समेत मक़तूल जे भाइटनि ते दाख़िल थियण ख़िलाफ़ मरहूम जे पोड़ी अमड़ इनायत ख़ातूं ज़ाल मरहूम बानो ख़ान ख़ासकेली नेशनल प्रेस क्लब सेठारजा पहुची सहाफ़ियुनि अॻियां
ॿुधाईंदे चयो त मुंहिंजो पुटु मुंहिंजी नुंहुं ख़ालदा उर्फ़ खुर्शीद ख़ासकेली मारायो आहे, जंहिंजी चाल चलत तमामु घणी ख़राबु आहे ऐं ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि सां वास्ता आहिनि। हाणे हुन मुंहिंजे पुट जो खून विञाइण जे लाइ मुंहिंजे वॾे पुटु मरहूम मुश्ताक जे पुटनि ऐं असांजे पाड़ेसरी साथनि ते इल्ज़ाम हणी केस दाख़िल करायो आहे, जेको सरासर ग़लति आहे। असांखे कंहिं सां बि दुश्मनी न आहे। मुंहिंजे पुट जी कातिल संदसि घरवारी ख़ालदा उर्फ़ खुर्शीद ख़ासकेली आहे। हुन वधीक चयो त SHO ठरी मिरवा ख़ालदा उर्फ़ खुर्शीद ख़ासकेली ऐं संदसि साथियुनि सां मिलियल आहे, जंहिंखे असुल कातिलनि जी सभु ख़बर हुजण बावजूदु गिरफ़्तार नथो करे, बल्कि उन्हनि खां गरी रुश्वत खाई उन्हनि जो साथ ॾेई मुंहिंजे पुट जे खून विञाइणु चाहे थो। हुन चयो त मां पहिरें ॾींहुं SSP ख़ैरपुर वटि दांहुं खणी वई हुयसि ऐं मूंखे SHO ठरी मिरवा लाइ लिखी ॾिनो, पर उन मुंहिंजी हिकु बि न ॿुधी, लेटर फाड़े छॾियो। हुन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG सखर ऐं SSP ख़ैरपुर खे पुरज़ोर अपील कंदे चयो आहे त ख़ुदा मुंहिंजी हीअ दांहुं ॿुधे मुंहिंजी नुंहुं ख़ालदा उर्फ़ खुर्शीद ख़ासकेली खे गिरफ़्तार कयो वञे। सभु हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं ऐं केरु सचो आहे केरु कूड़ो आहे। हुन मुंहिंजो घर तबाह कयो आहे ऐं हूअ वञी कंहिं ॿिए सां शादी करणु चाहे थी, पर मां काॾे वञा, मुंहिंजो को बि सहारो कोन्हे। मुंहिंजा ॿई पुट क़तूल कया विया आहिनि। मां हिन वक़्तु पोड़ी आहियां। मां वधीक मुंहिंजे पुट जे कातिल ख़ालदा उर्फ़ खुर्शीद ख़ासकेली खे गिरफ़्तार करे उन ते संदसि साथियुनि ते केस दाख़िल करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। गंबट जे ॻोठ सुकवाण वासी पुटनि जे ज़ुल्मनि जो सतायल पीरसन करीम ॾिनो हुजण गंबट मीडिया सेंटर पहुची सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त मुंहिंजे जिगर जा टुकड़ा पुट सुल्तान अहमद ऐं मोहम्मद फाज़ुल हुजण मुंहिंजा नाफ़रमान थी विया आहिनि, मुंहिंजे जान जा वेरी बणिजी विया आहिनि। मूं समेत मुंहिंजे ॿिनि पुटनि ऐं घर भातियुनि ख़िलाफ़ तकरार तेज़ करे छॾियो आहे। मूंखे मुंहिंजे नाफ़रमान पुटनि ऐं पोटनि मां जान जो ख़तरो आहे। हुन दाईंदे चयो त मुंहिंजनि नाफ़रमान पुटनि मूं मथां ज़ुल्मनि जा पहाड़ किराए मुंहिंजे न्याणियुनि जा रिश्ता बि टोड़ाए छॾिया आहिनि। हुननि मूंखे कमज़ोर सम्झी मुंहिंजे घर जी मिल्कियत ते बि कब्ज़ो कयो आहे। मां IG सिंध, DIG सखर ऐं SSP ख़ैरपुर खे अपील थो करियां त मुंहिंजे नाफ़रमान पुटनि खां मुंहिंजी घर जी मिल्कियत ते थियल कब्ज़ो ख़तमु कराए मूं पीरसन मिस्किन खे ख़ानदान समेत तहफ़ुज़ ॾिनो वञे। टंडो मीरली में माल में चमड़ी वारी बीमारी LSD पहुची वई। ग़रीब माण्हुनि जो लखें रुपयनि जो माल मरण लॻो। हितां जे मुक़ररु सरकारी डिस्पेंसर गुलाम अकबर चने ख़िलाफ़ टंडो मीरली जे रवासियुनि एहतिजाज कंदे ॿुधायो त असां हितां जे डिस्पेंसर ऐं डॉक्टर साहब खे बार बार चयो माल खे बचाव वारी वैक्सीन कयो, पर हुन आसरा ॾिना आया कोन ऐं असांजा माल बीमारी में वठिजी विया ऐं असांजो माल मरण लॻो। एहतिजाज कंदड़नि वधीक ॿुधायो त सरकारी डिस्पेंसर अकबर चनो माल जे बचाव वारियूं सरकारी वैक्सीनूं हिते प्राइवेट डॉक्टरनि खे खपाए थो, पर प्राइवेट डॉक्टर हितां जे मनपसंद माण्हुनि खे ऐं ज़मींदारनि जे माल खे रुश्वत एवज़ वैक्सीन कनि था। हुननि डिप्टी डायरेक्टर ग़ुलाम अली जोगी खे पुरज़ोर अपील कई त महिरबानी करे असांजे माल खे बचाव वारियूं वैक्सीनूं कराए ऐं डिस्पेंसर अकबर चने खे हटायो। मेहड़ में बेगुनाह घोटा ॾेई क़तूल कयल शागिर्द साहिल कांगरो जे मुख्य जवाबदार जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन शहर जे मुख्य रस्तनि तां नारेबाज़ी कंदा नेशनल प्रेस क्लब कंदरा पहुता, जिते धरणो हयो वियो। उन मौक़े ते असदुल्ला कांगरो, पीपुल्स पार्टी अॻवान साजिद हुसैन कांगरो, आमिर हुसैन, सैफुल्ला, हिज़बुल्ला, फराज़ अली कांगरो, साबिर हुसैन, नवीद अहमद ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब कंदरा जे सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त मेहड़ जे मासूम शागिर्द सां थियल ज़ुल्म जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कजे थी ऐं शागिर्द साहिल कांगरो जे वारसनि सां पूरे मुल्क जा कांगरा बिरादरी गॾु आहियूं। हुननि वधीक चयो त मेहड़ जे मासूम शागिर्द साहिल कांगरो खे बेगुनाह घोटा ॾेई क़तूल कयो वियो आहे, जंहिंजो मुख्य जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार नाहे थी सघियो, जंहिंखे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। हुननि IG सिंध SSP दादू खां मुतालबो कंदे चयो आहे त मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे ऐं मासूम साहिल जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो असांजी वेबसाइट www.dhartitimenewsonlinetv.com